सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि व अहले सुन्नतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वला वण कारजा जितना गसुजन नीला वड़ा वण कारजा जितना गसुजन नीला अदियूं अब्दुल लतीफ़ चए उत कया है कलिन हीला जित कुड़मन कबीला उत रहबर रस जराह में वड़ा वण कारजा जित पानी खयमुन पा जबल जलदायो करे तख ॾेखारे ता लगन लुकूं लतीफ़ चए माज़ूरन मथां उत हो त ओॾो आ जित हूंदस हे कली। प्रिया सदी पचार में अचे जिन आराम प्रिया सदी पचार में अचे जिन आराम दुनिया तिन ले दाम पुछन मौसम मौत जी। हम्द ऐं सलाद खां बाद लायके सद इज़्ज़त व एहतराम मशाइख़ उज़्ज़ाम
व उलमाए किराम व हुफ़ाज़ाए किराम ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तो भाइरो, अल्लाह तबारक व तआला जे मुक़द्दिस कलाम पाक मझां एक आयत सगोरी मूं अवां प्यारनि सुन्नी मुसलमाननि भाइरनि जी ख़िदमत में तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ फरमाईंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात। तिलावत करदा आयत करीमा जो लफ्ज़ी तर्जुमो ऐं कुछ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान अवां खे ॿुधाइण जी अल्लाह से मूंखे हिम्मत ऐं तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुबारकबाद जे लाइक़नि उहे उलमा ऐं हुफ़ाज़ा ऐं कारकुनान अहले सुन्नत वल जमात जिन अल्हम्दुलिल्लाह वॾी कोशिशनि सां तकलीफ़ूं ऐं कशाला काटे ताजदार मदीना सरवरे कायनात हसन मीर हुसैन जे नाने जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार कयो आहे, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह मरकज़ी जमात अहले सुन्नत वल जमात जा काबरीन ऐं वॾे तादाद में अवाम अहले सुन्नत वल जमात जो जम गफ़ीर हिन रोड ते लॻो आहे। अल्लाह साईं शाल पंहिंजी दरबार में पंहिंजे महबूब जी दरबार में क़बूल मंज़ूर फरमाए। दोस्तों, ही जलसो मुबारक नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महराज शरीफ जे सिलसिले में रखियो वियो आहे, पर असल में हिन जलसे जे रखण जो मक़सद जियां त उलमाए किराम तव्हांखे ॿुधाईंदा रहिया त इंशा अल्लाहुल अज़ीज़ 18 सितंबर छंछर जी शाम आचर जी रात सेवण शरीफ में हज़रत क़िबला साईं लाल शहबाज कलंदर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे धरतीअ ते जेका या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई आहे उनखे कामयाब करण मक़सद आहे। यानी हे जलसो महराज शरीफ जो भी आहे ऐं या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस जी दावत जो पैगाम भी आहे। हे उन्हीं जे लाइ तव्हांखे सॾ ऐं तव्हांखे इतला बि ॾिनो पियो वञे त अॼु जेके बि ॻाल्हियूं थींदियूं नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहब्बत जूं ॻाल्हियूं थींदियूं तव्हांखे इहो अहसासु ॾियारियो वञे त जिन भी मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां प्यार ऐं अक़ीदत रखी, जिन पंहिंजा बच्चा ॿार पंहिंजा घर पंहिंजा तन मन जानियूं सभु महबूब जे मथां क़ुर्बान कयूं, अॼु भी मुंहिंजा प्यारा उन्हनि जे क़बरुनि मां अनवार ऐं तजल्लियात जूं बहारियूं पियो निकिरनि। अॼु भी उन्हनि जूं मज़ारूं आबाद आहिनि। अॼु भी उन्हनि जे मथां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सलाम, उन्हनि जे मथां क़ुरान पाक जा ख़तमा, उन्हनि जे लाइ ईसाले सवाब, उन्हनि जूं ज़ियारतूं, त ही सभु ॻाल्हि उन्हनि खे जेका नसीब थी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मोहब्बत जे सदके थी आहे। त असां ऐं अकाबिरीन अहले सुन्नत वल जमात जेके तव्हांजे हिन ज़िले मरकज़ी शहर दादू में आया आहिनि, उन्हनि जे अचण जो मक़सदु या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस जे जलसे में शिरकत जी दावत ॾियण जो मक़सदु आहे। त तव्हां तहयो कयो ऐं अॼु खां पोइ इंशा अल्लाह सुभाणे फजर जी नमाज़ खां बाद में जंहिं बि दोस्त सां तव्हांजी मुलाक़ात थिए त उनखे या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस जो सॾु ज़रूरु ॾियो, उनखे तव्हां दावत पेश कयो, उनखे नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जो दर्स ॾियो ऐं हिन या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस में दावत अर्ज़ कयो। जेकॾहिं तव्हांजी दावत सां 5 अहले सुन्नत वल जमात जा जेकॾहिं 10 माण्हू या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस में शरीक थिया त इंशाअल्लाह तव्हांखे बि अल्लाह ताला दीनो दुनिया में जज़ाए ख़ैर अता फ़रमाईंदो।
हाणे वॾे आवाज़ शौक़ मोहब्बत सां हिकु दफ़ो सलाह सगोरी जी झुंगार कयो त मां जेके आयत सगोरी जा कलमा पढ़िया आहिनि उन्हनि जो तर्जुमो ऐं कुझु तशरीह अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना व मलजअना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाह ताला जी ज़ात बरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो पाका उहा ज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे रात जे थोरे हिस्से में मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना उहा मस्जिद अक़सा जंहिंजे इर्दो गिर्द असां रहमतूं बरकतूं ऐं पंहिंजो ख़ासि निशानियूं रखियूं आहिनि तां त असां पंहिंजे महबूब खे उहे निशानियूं ॾेखारियूं। इन्नहु हुवस समीउल बसीर बेशक उहो ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहे। हीअ आयत सगोरी जो लफ़्ज़ी तर्जुमो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे हिन महीने जी 27 जी रात मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं मस्जिद अक़सा खां सिदरतुल मुंतहा ऐं सिदरतुल मुंतहा खां ला मकान ताईं जो सैर करायो ऐं इहो शान मान ॿिए कंहिं बि रसूल नबीअ खे नसीब नाहे जेको असां ऐं तव्हांजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे नसीब थियो आहे। हाणे उन ई वाक़े खे अल्लाह ताला जी ज़ात क़ुरान पाक जे अंदरि हिननि अल्फाज़नि सां यादि फरमायो आहे त पाक उहा ज़ात यानी पंहिंजे तरफ़ इशारो आहे त मां उहो रब पाक आहियां जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे महराज शरीफ़ खे बयान करण जो इरादो फरमायो त सभ खां पहिरीं पहिरीं आयत जे मुंड में शुरूअ में पंहिंजी हिकु ख़ासि सिफ़त जो इज़हार फरमायो उहा आहे सुबहान। अब छा आहे सुबहान ऐं जंहिंखे असां मुहावरे में हीअं यादि कंदा आहियूं सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। हीअ अहिड़ी अज़मत वारी अल्लाह जी सिफ़त आहे अहिड़ी प्यारी सिफ़त आहे ऐं अल्लाह खे एॾी वणंदड़ आहे जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं बि को मुंहिंजो उम्मती झूमी झूमी चवंदो आहे सुबहान अल्लाह त रब करीम जे रहमत जो दरिया जोश में ईंदो आहे। अल्लाह साईं फरमाईंदो आहे मलाइको मुंहिंजे हिन बाने जो दफ़्तर खोलियो ऐं हिन सुबहान अल्लाह चई आहे हिन सुबहान अल्लाह जे सदके हिन जा 70 गुनाह माफ़ करे छॾियो ऐं 70 हिन खे नेकियूं ॾियो 70 दर्जात हिन जा बुलंद करे छॾियो। जिते जिते हिन सिफ़त जो इज़हार थियो आहे ऐं मुंहिंजा प्यारा सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कलिमतान खफीफतान अलल लिसान व सकीलतान फिल मीज़ान व हबीबतान इलर रहमान व हुव सुबहान अल्लाह व बिहम्दिही
बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुझे उम्मत ते अल्लाह ताला एड़ी मेहरबानी फरमाई आ, एड़ा बकलमा इनायत फरमाया न जेके बकलमा चवण में आसान ऐं क़यामत जे ॾियारे जॾहिं वज़न कयो वेंदो, जॾहिं तुरंदो अमल, उन वक़्त में तुरण में इहे ॿई लफ़्ज़ ॾाढा ॻोरा साबित थींदा ऐं अल्लाह रहमान रब्बुल आलमीन खे ॾाढा वणंदड़ उहे कहिड़ा जुमिला आहिनि। सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम। मूं अर्ज़ पियो कयो जिते जिते अल्लाह जे हिन अज़मत वारी सिफ़त जो इज़हार कयो वियो आहे, मुंहिंजा प्यारा उते उजूरो ऐं सवाब भी अल्लाह ताला जी ज़ात तमामु घणो रखियो आहे। मुंहिंजे महबूब करीम फरमायो जेको माण्हू पंहिंजे रिज़्क़ जे लाइ परेशान आहे, खाधे पीते में परेशान आहे, माल दौलत जे लाइ परेशान आहे, फज्र जी नमाज़ खां बाद में 100 मरतबा पढ़े सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम ऐं वरी विची जी नमाज़ खां बाद में पढ़े सुब्हानल्लाह व बिहम्दिही सुब्हानल्लाहिल अज़ीम 100 दफ़ा पढ़े, अल्लाह ताला रिज़्क़ जे मामले में हुनखे बेनियाद बणाए छॾींदो। अल्लाह ताला शाला असांखे पढ़ण जी तौफ़ीक़ अदा फरमाए। अदा पढ़ी ॾिसजो, पोइ ॾिसजो त हिन अमल जो मज़ो छा आहे। हिकिड़ो त अमल नामो तव्हांजो सॼो नेकियुनि सां भरिजी वेंदो, गुनाह तव्हांजा माफ़ थी वेंदा, दर्जात तव्हांजा बुलंद थी वेंदा ऐं अल्लाह ताला तव्हांखे रिज़्क़ जे मामले में बेनियाद बणाए छॾींदो। त अजीब ग़रीब सिफ़त सां अल्लाह से पंहिंजे महबूब जे मेराज जो ऐलान फरमायो। उन जूं 2 वजहूं उलमाए किरामनि ॿियूं लिखियूं आहिनि। हिकु वजह इहा आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे इल्मु हो अचण वारे दौर में अहिड़ा माण्हू ईंदा जिन खे दिमाग़ में मेराज वारो वाक़ियो सम्झ में न ईंदो, मेराज जी हक़ीक़त सम्झ में कान ईंदी। उहे चेम गोयूं करणु लॻंदा, के चवंदा त आसमान ते नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं वियो, मुंहिंजा प्यारा दोस्तो लामकान ते कीअं पहुतो ऐं मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा उन टाइम उन दौर जो पंदा महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम एॾो पंधु रात जे थोरे हिस्से में यानी रात जा 4 हिस्सा कया वञनि त आख़िरी चौथे हिस्से में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे महराज करायो। सो बि मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं केॾो वॾो पंधु आहे। वरी मस्जिद अक़सा खां आसमान 500 सालनि जो रस्तो आहे, इहो केॾो वॾो पंधु आहे। वरी पहिरें आसमान खां ॿियो आसमान, जो आसमान चौथों पंजों छहों सतों, वरी 7 आसमान खां सिदरतुल मुंतहा वग़ैरह अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं सोचे मतां इनकारी थी वियनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मेराज शरीफ जे वाक़े खे बयान करण खां अॻु में पंहिंजी पाक सिफ़त जो इज़हार फरमाए ऐलान फरमायो ऐं मुंहिंजे महबूब करीम जे मेराज वारे सफ़र ते एतिराज़ करण वारो इहो ऐलान, इहा दावा मुंहिंजे महबूब कान कई आहे, हीअ दावा उन पाक रब जी आहे जंहिं 6 ॾींहंनि में आसमान ज़मीन ठाहे ॾेखारिया, जेको तमामु कायनात खे खाराइण पियारण वारो आहे, तमामु रूए ज़मीन जी हिफ़ाज़त करण वारो आहे, जेको रब वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदअहा कुल्लुन फी किताबिम मुबीन। जेको ज़र्रे ज़र्रे खे खाराइण संभालण वारो रब आहे, उन जो ऐलान आहे। हे ऐलान उन पाक रब जो आहे जंहिंजो शान ही आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। हर शइ जे मथां कुदरत रखण वारे रब जो ऐलान आहे, जंहिं अव्हां खे पैदा कयो आहे, जेको अव्हां खे मौत ॾींदो वरी पंहिंजे आर्डर सां तव्हांखे क़यामत जे ॾिहाड़े उथारींदो। उन रब जो ऐलान आहे त इहो सफ़र मेराज जो मां पंहिंजे महबूब खे करायो आहे। हाणे तव्हांजो इहो एतिराज़ मुंहिंजे महबूब ते न आहे बल्कि मुंहिंजे मथां थींदो, लिहाज़ा जे मुंहिंजे मथां तव्हां
एतराज़ कयो तव्हां दार इस्लाम मां ख़ारिज थी वेंदो, तव्हां ईमान खां निकिरी वेंदो। लिहाज़ा तव्हांखे मञणो पवंदो त मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो सफ़र महराज कयो आहे। मस्जिद हराम खां ला मकान ताईं मुंहिंजे महबूब जो सैर कयो आहे। इहा दावा मुंहिंजे हबीब जी न आहे बल्कि मां रब्बुल आलमीन जी आहे। ऐं ॿियो वरी जवाब आहे आशिकनि जो। आशिकनि जो त वरी मज़हब पंहिंजो आहे, उन्हनि जा ख़्यालात ई पंहिंजा। बेटा साहब दो फरमा इलाही तो आशिकन जी खलकी अहड़ी ज़ात के विहल वाटन ते के जागन सारी रात प्रह फुटे प्रभात वनी मेलो कन मोहम्मद से। आशिकनि जो मज़हब पंहिंजो आहे। हज़रत सोने साईं सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह खां पुछ साईं इश्क छा है, मोहब्बत छा है। साईं इरशाद फरमायो जिस इश्क में सर ना दिया दो जग जिया तो क्या हुआ। जिस इश्क में सर ना दिया दो जग जिया तो क्या हुआ। दो जग जिया तो क्या हुआ, दो जग जिया तो क्या हुआ। जिस इश्क में सर ना दिया दो जग जिया तो क्या हुआ। आए काजी खोल किताबा मसले बते दे और क्या। काजी खोल किताबा मसले बते दे और किया। पढ़ता अमल तो करता नहीं, काजी बन्या तो क्या हुआ। हाजी मक्के दे शहर में सजदा करे तो क्या हुआ। हाजी मक्के दे शहर में सजदा करे तो क्या हुआ। दिल दा कुफर तो कटता नहीं, हाजी बन्या तो क्या हुआ। जोगी जुगत करता नहीं, कपड़ा रंगया तो क्या हुआ। जोगी जुगत करता नहीं, कपड़ा रंगया तो क्या हुआ। अपना अंदर तो रंगता नहीं, जोगी बन्या तो क्या हुआ। सुनकर सचला इश्क दा बोढ़ा गड़ाया तो क्या हुआ। सुनकर सचला इश्क दा बोढ़ा गड़ाया तो क्या हुआ। अपने अंदर तू रोता नहीं, लोकां सुनाया तो क्या हुआ। अर्ज क्यों कविला साईं वो इश्क चाबो छाखे हा। पाण फरमायूं हिक बेपरवानो दिल देके असी दीदार दा सौदा कर बैठे। हिक बेपरवानो दिल देके दीदार दा सौदा कर बैठे। रब लाख मोहब्बतानू चाहे असा इश्क दी दावा कर बैठे। जिस इश्क में सर ना दिया दो जग जिया तो क्या हुआ। आशिकनि जी सोच पंहिंजी आहे, इश्क वारनि जी सोच पंहिंजी आहे। हज़रत अली शेर खुदा रदी अल्लाह ताला अन्हु जे हंज में जॾहिं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम फरमा रहा हा। मुंहिंजा प्यारा दोस्तो सिज गुरूब थी रहियो हो, सिज लही रहियो हो।
हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे विची वारी नमाज कदा थी रही आहे ऐं पाण कॾहिं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे तसव्वुर में महबूब जे आराम में गुम आहिनि ऐं कॾहिं निमाज़ जे फ़िक्र में गुम आहिनि। अल्लाह ताला असांखे बि निमाज़ुनि जो फ़िक्र अता फ़रमाए। मुंहिंजा प्यारा हैदर करार रज़ी अल्लाह ताला अन्हु निहारिन था पिया त सिजु लही रहियो आहे। पाण अक़ल खां पुछूं ऐं अक़ल ॾे ख़बर हेॾां अल्लाह जो फ़र्ज़ु आहे, हेॾां मदीने वारे साईं जे आराम जो मसइलो आहे। मां निमाज़ पढ़ां या महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे आराम जो ख़्यालु कयां। अक़ल चवण लॻो अली हे अल्लाह जा महबूबन हो अल्लाह जो फ़र्ज़ आहे, लिहाज़ा पहिरीं फ़र्ज़ खे अदा कर। मुंहिंजा प्यारा अक़ल जॾहिं फ़तवा ॾिनी हैदर करार जे इश्क जवाब ॾिनो ऐं अलीयुल मुर्तदा ख़बरदार निमाज़ जे क़ज़ा थी वई अदा थी वेंदी पर यादि रखजां वरी सुहिणो तुंहिंजे हंज में सुम्ही भला न सुम्हे। नमाज़ें गर क़ज़ा हो फिर अदा हो, नमाज़ें गर क़ज़ा हो फिर अदा हो, निगाहें इश्क की कब अदा हो, निगाहें इश्क की कब अदा हो। इश्क जी सोच इश्क जी रमज़ पंहिंजी आहे। आशिक़नि लिखियो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिते पंहिंजी पाक सिफ़त सुभान जो इज़हार छाजे लाइ फ़रमायो आहे। लिखनि था पिया जॾहिं आमिना जो लाल ख़ातून जन्नत जो बाबो हसन मीर हुसैन जो नानो हैदर करार जो सोहरो जंहिं वक़्त में अर्श जो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो लामकान जो घोट बणिजी जंहिं राति जन्नती पटको पंहिंजे मथे मुबारक ते रखियाऊं। मुंहिंजा प्यारा दोस्तो जन्नती काजल पंहिंजे अखियुनि में पाताऊं ऐं जन्नती लिबास पंहिंजे जिस्म ते पाताऊं ऐं जन्नत जूं नालेनूं पंहिंजे पेरनि मुबारकुनि में पाए जॾहिं लामकान जा घोट बणिजी वादीअ मक्का में आया साम्हूं नूरानी सवारी तयार आहे, नूरानी जंग तयार आहे। अल्लाह जा महबूब जॾहिं सवारी खे वेझा आया पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निगाह जॾहिं बुराक ते पई आहे अम्मा आमना याद आई, बाबो अब्दुल्ला याद आयो, पंहिंजा परावा याद आया, सिद्दीक़ अकबर याद आयो। मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिल में ख्याल आयो अज मुझी अम्मा आमना हुजे हा, अज मुझो बाबो अब्दुल्ला हुजे हा, अज मुझो यारे गार सिद्दीक़ अकबर हुजे हा, अज मुझा पंहिंजा सुञाण वारा न सुञाण वारा अज हे मेलो ॾिसन हा, अज ही रमज़ ॾिसन हा, अज ही मुझो शान ॾिसन हा त ज़रूर चवन हा सुभान अल्लाह। कंहिंजो पुट घोट बणिजी जॾहिं घोड़े ते सवार थींदो आहे या कार में सवार थींदो आहे मुंहिंजा प्यारा कंहिं बि सवारी ते जॾहिं कंहिंजो पुट घोट बणिजी सवार थींदो आहे अमड़ जी निगाह पवंदी आहे चवंदी आहे सुभान अल्लाह, बाबे जी नज़र पवे त सुभान अल्लाह, भाउ जी निगाह पए त सुभान अल्लाह, मुंहिंजा प्यारा भेणुनि जी निगाह पए त सुभान अल्लाह, पंहिंजा परावा ॾिसनि त सुभान अल्लाह। ईअं मुंहिंजा प्यारा इंसानी फितरत आहे। मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजी अमड़ जो ख्याल आयो, पंहिंजे बाबे हज़रत अब्दुल्ला साईं जो ख्याल आयो। अॼु जेकॾहिं मुंहिंजी अमड़ मुंहिंजो बाबो हुजे हा, अॼु मुंहिंजा यार माइट हुजनि हा, अॼु हे मंज़र ॾिसी हे मेलो ॾिसी सभई चवनि हा सुभान अल्लाह। अल्लाह जे महबूब करीम जॾहिं अयो ख़्याल दिल में आंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आलिमुल ग़ैब व शहादा इरशाद फरमायो ऐं मुंहिंजा महबूब तुंहिंजे दिल में जेको ख़्याल पैदा थियो आहे मूंखे सभु ख़बर आहे मगर फ़िक्र न कर ऐं मुंहिंजा सुहिणा महबूब अॼु बुराक ते सवार थियण तो मिठे महबूब जो कम आहे। सवारी ते सवार थी नूरानी सवार ते ऐं मुंहिंजा नूरानी महबूब सवार थी सवार थियण तुंहिंजो कम आहे। अॼु को सुभान अल्लाह चवे या न चवे मां रब थो चवां सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही। ऐं मुंहिंजा महबूब अॼु को सुभान अल्लाह चवे या न
न चवे मां रब थो तुंहिंजो शान सुभान सां शुरू कयां, मां तो तुंहिंजो महराज सुभान सां शुरू कयां। अॼु को चवे या न चवे के जे सुभान अल्लाह चवण जी ज़रूरत न आहे। अॼु अर्श फर्श जो ख़ालिक सुभान अल्लाह थो चए। असां तव्हां भी चऊं वाह वाह हुस्न जमाल मुबी तेरा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह